अस्सलाम वालेकुम। अमान ॾिसी रहिया आहियो के न्यूज़ 5 एट जे बुलेटिन सां। आहियां मेहताब अली संजरानी। शेयर कंदालू कंधकोट मां सूबाई वज़ीर इकराम उल्ला धारेजो जी खुली कचहरी। शहरनि पारां खुलियल कचहरी में बुनियादी सहूलतनि अवामी मसइलनि ते शिकायतूं कयूं। DH कयो इस्पताल जो कमु रोलड़े में। शहर जे स्कूलनि में सहूलतूं न आहिनि। कुझु सालनि खां ADP स्कीमूं न थियनि थियूं। शहरी वोकेशनल गर्ल्स कॉलेज जो कमु बंदि। टेक्निकल कॉलेज जी बिल्डिंग वापसि कराए ॾियो। शिकायतूं इस्पताल में इमरजेंसी सहूलतूं न आहिनि। लेडी डॉक्टर जी खोट आहे। शहरी कचे में ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ टारगेट ऑपरेशन करे ॾोहारियुनि जो ख़ात्मो करे अमन बहाल करायो। भागड़ी बिरादरी जे घरनि ते बासरनि पारां कब्ज़ो ख़तमु कराइण लाइ औरत जूं दाहूं जेके बि शिकायतूं मिलियूं आहिनि उहे रिपोर्ट ठाहे वज़ीर आला खे पेश कंदसि। इकराम उल्ला धारेजो घोटकी कंधकोट पुल जो कमु तेज़ी सां हले थो, जेको कमु जल्द मुकमल थींदो। इकराम उल्ला धारेजो प्रेस क्लब लाइ 5 लख जो इनाम करियां थो। सूबाई वज़ीर जी खुली कचहरी में ख़बर शामिल कंदा मिठियाणी मां। मिठियाणी लॻ गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मीर मोहम्मद चांडियो में स्कूल जी छत जा चापुड़ किरी पिया। चापुड़ किरण करे कुझु शागिर्द ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त शागिर्दनि खे बचाईंदे हिकु उस्ताद अली अकबर खोस ज़ख़्मी। उन मौक़े ते स्कूल जे हेड मास्टर इल्ताफ़ हुसैन चांडियो ऐं उस्तादनि ॿुधायो त केतिरा ई भेरा बाला ऑफिसरनि खे शिकायत कई आहे, पर को बि तदारुक न थी सघियो आहे। स्कूल जी छत जा चापुड़ किरण सबबि शागिर्दनि में हिरास छाइजी वियो आहे, जंहिं करे शागिर्द स्कूल अचण लाइ तयारु नाहिनि। असां हुकूमत सिंध खां मुतालबो था करियूं त स्कूल जी नई बिल्डिंग अलाट करे हितां जे उस्तादनि ऐं शागिर्दनि में पैदा थियल गैर यकीनी वारी सूरत हाल खे ख़तमु कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। नाज़रीन, ख़बर शामिल कंदा कंधकोट मां। कंधकोट प्रेस क्लब अॻियां गुलशह मोहल्ला जे रहवासियुनि शेख बिरादरी पारां SHO ए सेक्शन इलियास ओढो जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मोहम्मद सचल शेख जी अॻुवाणी में एहतिजाज कंदे चयो आहे त ए सेक्शन बिलाजवाज़ मुंहिंजे पुटु शाहिद शेख खे कूड़े मोबाइल चोरी जे इल्ज़ाम हेठि आफ फिराई करे ज़ुल्म कयो आहे। हुननि चयो त मुंहिंजो पुटु वकील मुनीर अहमद बिजराणी वटि मुंशी आहे, जंहिंखे पुलिस कोर्ट ॿाहिरां खणी कूड़े मुक़ाबले में ज़ख़्मी करे छॾियो आहे, जंहिंजो रतु घणो वही वियो आहे। मुज़ाहिरीन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध DIG लाड़काणो SSP अमजिद अहमद शेख खे अपील कंदे मुतालबो कयूं था त शिफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ फिराहम कयो वञे। ख़बर शेयर कंदो कंडियारो मां। PP शहीद भुट्टो पारां मीर मुर्तज़ा भुट्टो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब अॻियां PP शहीद भुट्टो ज़िला नौशहरो फिरोज़ जे अॻुवाण फ़क़ीर रसूल बख़्श मंगरियो जी अॻुवाणी में एहतिजाजी कैंप लॻाई वई। उन मौक़े ते PP शहीद भुट्टो ज़िला नौशहरो फिरोज़ जे अॻुवाण फ़क़ीर रसूल बख़्श मंगरियो, नज़र मोहम्मद मंगरियो, फयाज़ अली, ग़ुलाम रब्बन घांगरो, मोहम्मद अमीन मंगरियो, फरहान अली ऐं ॿियनि चयो त मीर मुर्तज़ा भुट्टो खे सरेआम शहीद कयो वियो, जंहिं जे क़त्ल खे 25 साल गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जा कातिल गिरफ़्तार नाहिनि थी सघिया, जंहिं सबबि शहीद जे खून सां इंसाफ़ नाहे थी सघियो। हुननि चयो त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो अवामी लीडर हुयो, जंहिंखे अवामी हक़नि जे जदोजहद करण तां शहीद कयो वियो। हुननि चयो त शहीद जा कातिल अञा ताईं कानून जे पकड़ में अची नाहिनि सघिया। हुननि मुतालबो कयो त जेकॾहिं शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल में मुलविस कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा न ॾेई वई त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। नाज़रीन, असां ख़बर शेयर कंदा हलूं ॾेहिक मां। मीरपुर माथेलो में जीए सिंध मुहाज़ जिस्कम आरेसर SUP तरफ़ां सिंधी हिंदू बिरादरी जे घरनि ते धाड़े ख़िलाफ़ एहतिजाजी रैली। अॻुवाणनि फ़क़ीर रमज़ान कलवड़, कमाल ख़ान महर, अकरम मेतलो, वहीद सिंधी, मीर हसन लाशारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां GM सैयद जा कारकुन जीए सिंध वारा हर ॾुख सुख में सिंधी हिंदू बिरादरी सां गॾु रहिया आहियूं, पर अफ़सोस सां चवणो थो पए त अॼु हिंदू बिरादरी जे रेडीमेड अॻुवाण कक्कू राम असांजे मौक़े परचम मुखालफ़त कंदे झंडो हथनि मां खसण जी कोशिशि कई, जेको अमल नाक़ाबिले बर्दाश्त आहे। हुननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त दीवान बिरादरी जा वारिस असीं आहियूं। कुक्कू राम हिकु मौक़े परस्त पीपलो आहे। सिंध हिंदू जे घरनि ते हमला थियण पुलिस जी नाअहली आहे। कुक्कू राम सरदार मोहतरम जे ज़ोर ते पुलिस जी नाअहली खे लिकाइण घुरे थो। सिंधी हिंदू बिरादरी जे घरनि, जानियुनि ऐं मंदरनि जी हिफ़ाज़त असीं कंदासीं। हिंदू बिरादरी खे घुर्जे त कुक्कू राम जे अॻुवाणी खे रद्द करे पंहिंजी हिफ़ाज़त यकीनी ख़बर शेयर कंदा गुलारची मां। गुलारची में ताज़ियुनि बरसातनि जे वसकारे खां पोइ असिस्टेंट कमिश्नर शहीद फज़ल राहू ताल खे गुलारची जे मुख़्तलिफ़ ड्रेनेज डिस्पोज़ल्स जो दौरो कयो
ऐं PAD जे अमलदारनि खे हिदायत कई त शहर में बिजली जे बंदिश दौरान डिस्पोज़ल जे कम करण ऐं कारकर्दगी खे यकीनी बणायो वञे। कंहिं बि क़िस्म जी लापरवाही कोताही बर्दाश्त न कई वेंदी। ख़बर शामिल कंदा कंधकोट मां सिंध TV न्यूज़ जे कबाबाद जे रिपोर्टर ज़ैन सरकी खां CIA इंचार्ज अली हसन महर पारां कैमरा फुरकरण ऐं साड़नि बदसलूकी करण वारे वाक़े ख़िलाफ़ कंधकोट प्रेस क्लब में एहतजाज कयो। उन मौक़े ते सहाफ़ियनि सदर अली हसन मलिक, बका मोहम्मद बंगवार, दिलीप कुमार ठाकुर, राजा गोपीचंद ऐं ॿियनि चयो त बदमस्त पुलिस इंचार्ज सहाफ़ी सां जेको रवैयो इख़्तियार कयो उहो मज़म्मत जोॻो आहे। हुकूमत सहाफ़ियनि जे तहफ़ुज़ लाइ बिल त पास कया आहिनि पर उन ते अमल नाहे थी सघियो। असीं IG सिंध ऐं ॿिनि वस वारनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त बदमस्त इंचार्ज ख़िलाफ़ कार्रवाई करे सहाफ़ियनि सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, ख़बर शामिल कंदा ठुल में संगरार मां अगवा थियल मासूम नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ हिंदू नौजवाननि ऐं सियासी समाजी अॻुवाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। ख़बर मूजिबि ठुल में हिंदू नौजवाननि जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि पारां संगरार मां अगवा थियल मासूम नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ म्यूनिसिपल कमेटी खां एहतजाजी रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि मेन बाज़ार रहबर चौक खां थींदे प्रेस क्लब पहुती, जिते मुज़ाहिरीन ठुल जे कबाबाद रोड ब्लॉक करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुज़ाहिरीन अॻूणे MPA डॉक्टर शंकर लाल, हिंदू नौजवान जे अॻुवाण मेंधर कुमार, जिस्कम अॻुवाण लियाकत सरकी, STP जे अॻुवाण ज़फ़र लाशारी, डॉक्टर गुरमुखदास ऐं ॿिनि चयो त संगरार मां अगवा थियल मासूम नींगरी प्रिया कुमारी खे अगवा कयो वियो आहे, जंहिंखे पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे, जंहिं करे मासूम नींगरी जे घर में कोहराम मतल आहे। हुननि चयो त सिंध जे हिंदू बिरादरी सां वॾियूं नाइंसाफ़ियूं कयूं पियूं वञनि। भत्ते फुरलुट समेत हाणे मासूम न्याणियूं बि अगवा कयूं पियूं वञनि, जंहिं करे हू पंहिंजे जनम भूमि में पाण खे गैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि। हुननि IG सिंध पुलिस खां मुतालबो कयो त मासूम नींगरी प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराए हिंदुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में असांजो एहतजाज जारी रहंदो।